मुझा वाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझी जगह जेकी आहे मुंहिंजी 500 फुट जगह ही 500 फुट मुख्तियार जी तव्हां साफ़ी नज़र जा बंगला आहिनि। बिल्कुलु तव्हां सां बंगला आहिनि मां सभु उहे असां वटि आहिनि नोटेड आहिनि। मुख्तियार जेकी जायूं ठाहींदासीं त पहिरियों मुख्तियार पंहिंजी ठाहींदासीं 500 फुट वारी तव्हांजा बंगला बि ठाहींदासीं। तव्हांजा दुकान बि ॿाहिरि निकितल आहिनि सॼी लाइन में। दुकान मुंहिंजा न आहिनि उहे। कंहिंजा दुकान आहिनि तव्हां हुन खां किराया वसूल था कयो? उहो मुंहिंजा न आहिनि। सर तव्हां तस्लीम पाण कयो था तव्हांजी जेको जॻह आहे उहो कब्ज़े ते ठहियल आहे। न न न न न चओ था पाण जेको 500 पंहिंजो 500 फुट ते उहो मुंहिंजो तव्हांजी 1000 खां मथे आहे। मुख्तियार 500 फुट जगह ठहियल आहे। तव्हांजा साफ़िन जा बंगला ठहियल आहिनि। असांजा उहे ऐं नौकरी में तव्हां सभु नौकरी में आहियो। सभिनी खे मास्तरियूं नौकरियूं आहिनि सभु खे पंहिंजे ग़रीबनि तक कोई कोन था। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही। जेका सरकार मां जॾहिं जगह कंहिंजी ठाहींदुमि पहिरियों 5 जगह ठाहे पोइ नेब तव्हांखे घणी सज़ा ॾिनी हुई नेब कोर्ट? नेब असांखे बरी थी वियासीं आज़ादु थी वियासीं नेब कोर्ट खां। तव्हांखे सज़ा मिलियो बरी थी वियासीं बरी थियो? हफ़्ता खां पोइ जेको आहे उहो मुलाज़िम खे वरी सर्विस ते अचिणो आहे। सज़ा ई बरी थी वई ख़तमु थी वई सज़ा। कीअं साईं ॾेखारियो तव्हां लेटर कोई? ॾेखारियो तव्हां लेटर तव्हां पंहिंजे मोबाइल में सभु शयूं रखंदा हो न त तव्हां मोबाइल में असांखे लेटर ॾेखारियो जेको तव्हां ॾेखारियो तव्हांखे ॾेखारियो सबर कयो ॾेखारियो।